ओम शांति। अजय ने मिली तारीख है 7/2/2025। अज मीठा मीठा बाप दर ते वंदा मीठे मीठे ॿार ताकि हलदे फिरदे याद में रहण जो अभ्यास करणो। ज्ञान और योग ये ही मुख्य ॿ चीज़ियूं आहिनि। योग माना याद। प्रश्न अकलमंद होशियार। अकलमंद अर्थात होशियार ॿार कहिड़ा कंहिंसां बोल कहिड़ा मुख बोल सां कहिड़ा बोल मुख सां न बोलंदा। अकलमंद ॿार कहिड़ा बोल मुख सां न बोलंदा। उतरा असांखे योग सिखलायो इहे बोल अकलमंद ॿार न बोलंदा। बाप खे यादि करणु सिखणो हूंदो आहे छा? इहा पाठशाला आहे पढ़णु पढ़ाइण जे लाइ। इहे न यादि करण जे लाइ कोई ख़ासि वेहणो आहे। ताकि कर्म कंदे हुए बाप खे यादि करण जो अभ्यास करणो। कर्म कंदे हुए बाप खे यादि करण जो अभ्यास करणो। ओम शांति। हाणे रूहानी बाप वेही रूहानी ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि रूहानी बाप हिन रथ द्वारा असांखे सम्झाइनि था। हाणे जबकि ॿार आहिनि त बाप खे व कंहिं भाउ भेण खे चइण कि मूंखे बाबा खे यादि करणु सिखलायो इहो रॉन्ग थी वेंदो आहे। तव्हां कोई नंढा ॿार त न आहियो न। इहे त ॼाणंदा आहियो मुख्य आहे रूह, उहो त अविनाशी आहे। शरीर आहे विनाशी। वॾो त रूह थियो न। अज्ञान काल में इहे ज्ञान कंहिंखे न रहंदो आहे कि असां आत्मा आहियूं, शरीर द्वारा ॻाल्हाईंदा आहियूं, है न। शरीर विनाशी आहे त वॾो केरु थी वियो? अरे बाबा पुछनि था शरीर वॾो या आत्मा वॾी? शरीर विनाशी आहे, वॾो त रूह थी वियो न। अज्ञान काल में इहे ज्ञान कंहिंखे न रहंदो आहे कि असां आत्मा आहियूं, इहे शरीर द्वारा ॻाल्हायूं था। देह अभिमान में अची करे ई ॻाल्हाईंदा आहिनि मां हीअ कंदो आहियां। हाणे तव्हां देही अभिमानी ठहिया आहियो। ॼाणंदा आहियो आत्मा चईंदी आहे मां हिन शरीर द्वारा ॻाल्हाईंदी आहियां। कर्म कंदी आहियां। आत्मा मेल आहे। आत्मा मेल आहे। बाप सम्झाईंदा आहिनि आत्मा मेल आहे। बाप सम्झाईंदा आहिनि इहे बोल ॾाढा करे करे ॿुधी वेंदा आहियो। चईंदा आहिनि कि असांखे योग में विहारो। साम्हूं हिकु वेठो वेहींदो आहे हिन ख़्याल सां कि असां बाबा जी यादि में वेठा आहियूं। इहे बि वेठा आहिनि। त बाबा चवनि था अहिड़ा बोल ॾाढा बाबा ॿुधंदा आहिनि कि असांखे योग में विहारो। हाणे पाठशाला कोई हिन जे लाइ न आहे। पाठशाला त पढ़ाई जे लाइ आहे। बाक़ी हीअं न हिते वेही करे सिर्फ़ु तव्हांखे यादि करिणो आहे। बाबा त सम्झायो आहे हलंदे फिरदे उठंदे वेहंदे बाप खे यादि करो। इन जे लाइ ख़ासि वेहण जी बि दरकार न आहे। जीअं कोई चईंदा आहिनि न राम राम चओ, छा बिगर राम राम चए यादि न करे सघंदा आहियूं। यादि त हलंदे फिरदे करे सघंदा आहियूं न। तव्हांखे त कर्म कंदे हुए बि बाप खे यादि करिणो आहे। आशिक माशूक कोई ख़ासि वेही करे हिक ॿ खे यादि न कंदा आहिनि। कमु काज धंधो आदि सभु करिणो आहे। सभु कुझु कंदे पंहिंजे माशूक खे यादि कंदा रहो। ईअं न कि हुननि खे यादि करण जे लाइ कोई ख़ासि वञी करे वेहणो आहे, है न। बाबा खे यादि करण लाइ कर्म कंदे बि यादि करो। तव्हां ॿार गीत व कविताऊं आदि ॿुधाईंदा आहियो त बाबा चई वेंदा आहिनि इहे भक्ति मार्ग जा आहिनि। चईंदा आहिनि शांति देवा सो त परमात्मा खे ही यादि कंदा आहिनि न कि श्री कृष्ण खे। ड्रामा अनुसार आत्मा अशांत थी वई त बाप खे पुकारदी आहे
छो जी शांती सुख ज्ञान जो सागर उहो आहे न। ज्ञान और योग मुख्य ॿ चीज़ूं आहिनि। योग माना यादि, उन्हनि जो हठ योग बिल्कुलु ई अलॻि आहे। तव्हांजो राजयोग आहे, बाप खे सिर्फ़ु यादि करिणो आहे। बाप द्वारा तव्हां बाप खे ॼाणण सां सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणे विया आहियो। बाप द्वारा तव्हां बाप खे ॼाणण सां असां छा ॼाणे विया आहियूं? सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान असांखे मिली वियो आहे। ॾिसो, दुनिया वारा जो हठ योग कंदा आहिनि, उहे छा कंदा आहिनि? एतिरा समय उहे पंहिंजी हिन कर्मेंद्रियनि खे सिर करे वेहींदा आहिनि, है न? या हिकु जॻह वेही रहंदा हिकु टंग ते, या बीह रहंदा, या रोटी न खाईंदा हिकु ॾींहुं, या पाणी न पीअंदा एतिरा ॾींहं। त हुननि जो आहे न हठ योग हूंदो आहे। मतिलबु हठ सां शरीर खे तपाइण चाहींदा आहिनि। उहे शरीर खे तपाइण चाहींदा आहिनि त छा कंदा आहिनि? जीअं शरीर खे हिकु जॻह बीहारिणो आहे त बसि उहो हुन जॻह बीह करे पोइ कहिड़े बि इष्ट या कहिड़ी बि शक्ति खे यादि कंदा रहंदा आहिनि बसि। लेकिन उन्हनि जो ध्यानु छा रहंदो आहे कि असांजी कर्मेंद्री ईअं ई शांति थी वञे हिते बसि, है न? पोइ हुन जे लाइ उहो हुन देवया देवी खे यादि कंदा आहिनि। त बाबा चवनि था, ॾिसो हुननि जो त हठ योग आहे न, असांजो त सहज योग आहे। असां बाप खे ॼाणण सां बाप पूरो सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान मिली वेंदो आहे। तव्हांखे सभिनि खां वॾी ख़ुशी त इहा आहे कि असांखे भॻवानु पढ़ाईंदा आहिनि, कि असांजो भॻवानु असांजो बाप टीचर सतगुरू आहे। भॻवान खे बि पहिरियों पूरो भॻवान जो बि पहिरियों पूरो परिचय हुजिणो खपे। ईअं त कॾहिं न ॼाणो आहे कि जीअं आत्मा स्टार आहे वैसे भॻवान बि स्टार आहे। हीअं कॾहिं ॼाणियो असां? उहा बि आत्मा आहे, परंतु उन्हनि खे परमात्मा सुप्रीम सोल चइबो आहे। उहो कॾहिं पुनर्जन्म न वठंदा आहिनि। ईअं न कि उहे जनम मरण में न ईंदा आहिनि, न, पुनर्जन्म न वठंदा आहिनि। श्री बाबा जो अवतरण त थींदो आहे न, अलौकिक जनम त थींदो आहे, बाक़ी पुनर्जन्म न वठंदा आहिनि। ख़ुदि अची करे सम्झाईंदा आहिनि मां कीअं ईंदो आहे। त्रिमूर्ति जो गायन बि भारत में आहे। त्रिमूर्ति ब्रह्मा विष्णु शंकर जो चित्र बि ॾेखारींदा आहिनि। शिव परमात्मा ऐं नमः चईंदा आहिनि न। हुन उच ते उच बाप खे भुलिजी विया आहिनि, सिर्फ़ु त्रिमूर्ति जो चित्र ॾेई छॾियो अथनि। मथे में शिव त ज़रूरु हुजिणो खपे न, जंहिंसां इहे सम्झे कि इन्हनि जो रचयिता शिव आहे। रचना सां कॾहिं वरसो न मिली सघंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो ब्रह्मा सां कुझु बि वरसो न मिलंदो आहे। विष्णु खे त हीरे जवाहरातनि जो ताज आहे। शिव बाबा द्वारा पोइ पैनी सां पाउंड ठहिया आहियूं। शिव जो चित्र न हुजण सां सॼो खंडन थी वेंदो आहे। उच ते उच परम पिता परमात्मा, हुननि जी पहचान आहे। हाणे तव्हां ॿारनि खे बाप सां स्वर्ग जो वरसो मिले थो न, 21 जन्मनि जे लाइ, भल हुते पोइ बि सम्झंदा आहिनि लौकिक बाप सां वरसो मिलियो आहे। हुते इहो पतो न आहे कि बेहद जे बाप सां पाई हुई प्रालब्ध आहे। इहो तव्हांखे हाणे पतो आहे। हाणे जी कमाई हुते 21 जन्म हलंदी आहे। हुते इहो मालूम न रहंदो आहे। इहे ज्ञान जो बिल्कुलु हिन ज्ञान जो बिल्कुलु पतो ई न रहंदो आहे। इहे ज्ञान न देवताउनि में आहे न शूद्रनि में रहंदो आहे। इहे ज्ञान आहे ई तव्हां ब्राह्मणनि में। इहा आहे रूहानी ज्ञान। स्पिरिचुअल जो अर्थ बि न ॼाणंदा आहिनि। डॉक्टर ऑफ फिलॉसफी चईंदा आहिनि। डॉक्टर ऑफ स्पिरिचुअल नॉलेज हिकु बाप ई आहे। डॉक्टर ऑफ फिलॉसफी चईंदा आहिनि। डॉक्टर ऑफ स्पिरिचुअल नॉलेज हिकु बाप ई आहिनि। बाप खे सर्जन बि चइबो आहे न। त बाबा कहिड़ा आहिनि? डॉक्टर ऑफ स्पिरिचुअल नॉलेज।
बाप खे सर्जन बि चइबो आहे। साधु सन्यासी आदि कोई सर्जन थोरी आहिनि। वेद शास्त्र आदि पढ़ण वारनि खे डॉक्टर थोरी चईंदासीं। भल टाइटल बि ॾेई छॾंदा, परंतु वास्तव में रूहानी सर्जन त हिकु बाप ई आहे जो रूहनि खे इंजेक्शन लॻाईंदा आहिनि। उहा आहे भक्ति, है न। वास्तव में रूहानी सर्जन हिकु बाप ई आहे जो रूहनि खे इंजेक्शन लॻाईंदा आहिनि, आत्मा खे इंजेक्शन लॻाईंदा आहिनि। उहा आहे भक्ति। त हाणे बाबा रूहानी सर्जन हिन सृष्टि ते अची करे छा कंदा आहिनि, सभी आत्माउनि खे इंजेक्शन लॻाईंदा आहिनि। सभी आत्माउनि खे इंजेक्शन लॻाईंदा आहिनि ज्ञान ऐं योग जो। उहा आहे भक्ति। उन्हनि खे चइणो न खपे डॉक्टर ऑफ भक्ति, उन्हनि खे चइणो खपे डॉक्टर ऑफ भक्ति अथवा शास्त्रनि जो ज्ञान ॾींदा आहिनि। त डॉक्टर ऑफ फिलॉसफी बाबा आहे डॉक्टर ऑफ स्पिरिचुअल नॉलेज। बाबा सभिनि रूहनि खे अची करे इंजेक्शन लॻाइणा आहिनि। बाबा चईंदा आहिनि उन सां दुनिया में माण्हू डॉक्टर ऑफ भक्ति अथवा शास्त्रनि जो ज्ञान ॾींदा आहिनि, उन्हनि सां कुझु फ़ाइदो न आहे, हेठि किरंदा ई ईंदा आहिनि। त उन्हनि खे डॉक्टर कीअं चईंदासीं? डॉक्टर त फ़ाइदो पहुचाईंदो आहे न, उहो त हेठि किराईंदा आहिनि न, उहो त हेठि किराईंदा आहिनि। लेकिन बाबा चवनि था कि मां डॉक्टर त तव्हांखे फ़ाइदो कराईंदो आहे। त उन्हनि खे डॉक्टर कीअं चई सघंदा आहियूं? कि बाप त अविनाशी ज्ञान सर्जन आहे, योग बल सां तव्हांखे एवर हेल्दी ठाहींदा आहिनि। इहे त तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो, ॿाहिरि वारा छा ॼाणनि? उन्हनि खे अविनाशी सर्जन चइबो आहे। बाबा खे आत्माउनि में जो विकारनि जी खाद पई आहे उनखे कढण वारो, पतित खे पावन ठाहे करे सदगति ॾियण, इहे बाप में शक्ति आहे। ॾिसो बाबा छा कहिड़ी बीमारी दूर कंदा आहिनि, विकारनि जी बीमारी दूर कंदा आहिनि। त असां बि डॉक्टर मास्टर डॉक्टर बाबा सां गॾु सभिनि आत्माउनि में जो बि विकार बुरायूं आहिनि उन्हनि जी बीमारी खे दूर करे छॾूं। ऑलमाइटी पतित पावन हिकु फादर आहे। ऑलमाइटी कोई मनुष्य खे न चईंदासीं। त बाप कहिड़ी शक्ति ॾेखारींदा आहिनि? सर्व खे पंहिंजी शक्ति सां सदगति ॾेई छॾींदा आहिनि। उन्हनि खे चईंदा आहियूं डॉक्टर ऑफ स्पिरिचुअल नॉलेज। त यादि रखो बाबा कहिड़ा? डॉक्टर ऑफ स्पिरिचुअल नॉलेज। डॉक्टर ऑफ फिलॉसफी इहे त ढेर जा ढेर मनुष्य आहिनि, स्पिरिचुअल डॉक्टर हिकु ई आहे। त हाणे बाप चईंदा आहिनि पंहिंजी खे आत्मा सम्झी मुझ बाप खे यादि करो ऐं पवित्र ठहो। मां आयो ई आहियां पवित्र दुनिया स्थापना करणु। पोइ तव्हां पतित छो ठाहींदा आहियो? पावन ठहो, पतित न ठहो। सभी आत्माउनि खे बाप जो डायरेक्शन आहे। गृहस्थ व्यवहार में रहंदे कमल फूल समान पवित्र रहो। सभी आत्माउनि खे बाप जो डायरेक्शन आहे। गृहस्थ व्यवहार में रहंदे कमल फूल समान पवित्र रहो। बाल ब्रह्मचारी ठहो त पोइ पवित्र दुनिया जा मालिक ठही वेंदा। एतिरो जंप त पाप, एतिरा जन्म त पाप कया, हाणे मूंखे यादि करण सां पाप भस्म थी वेंदा। मूल वतन में पवित्र आत्माऊं ई रहंदियूं आहिनि, पतित कोई वञी न सघंदो है न। मूल वतन में पवित्र आत्माऊं ई रहंदियूं आहिनि। असां सभु मूल वतन में आत्माऊं सभु शुद्ध पवित्र रहंदियूं आहिनि।
पते ते कोई वञी न सघंदो आहे। बुद्धि में इहा यादि रखिणो आहे कि बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि। स्टूडेंट ईअं चईंदा छा कि असांखे टीचर जी यादि सिखलायो। यादि सिखलाइण जी छा दरकार आहे। हिते संदली ते कोई न वेहे त हर्जो न आहे। पंहिंजे बाप खे यादि करिणो आहे। तव्हां सॼो ॾींहुं धंधे दौरी आदि में रहंदा आहियो त भुलिजी वेंदा आहियो। हिन करे हिते विहारिबो आहे। इहे 10-15 मिंट बि यादि करनि। तव्हां ॿारनि खे त कमु काज कंदे यादि में रहण जी आदत विझणी आहे। असांखे त कमु कंदे उहे बाबा खे यादि करण जी आदत विझणी आहे। तव्हां ॿारनि खे इहा प्रैक्टिस करणी आहे। अधु कलाक पोइ माशूक मिलंदो आहे। हाणे चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हांजी आत्मा सां खाध निकिरी वेंदी। तव्हां विश्व जा मालिक ठही वेंदव त छो न यादि करिणो खपे। श्री जो जॾहिं हथियालो बांधंदा आहियूं त उनखे चईंदा आहिनि पति तव्हांजो गुरु ईश्वर सभु कुझु आहे। परंतु उहो त पोइ मित्र संबंधी गुरु आदि ॾाढनि खे यादि कंदा आहिनि। उहा त देहदारी जी यादि थी वई। इहे त पतियुनि जो पति उनखे यादि करिणो आहे। कोई चईंदा आहिनि असांखे निष्ठा में विहारो, परंतु हिन सां छा फ़ाइदो। 10 मिंट हिते वेहींदव त बि ईअं न सम्झो कि कोई हिकु रस थी वेहींदो आहे। भक्ति मार्ग में कंहिंजी पूजा करणु वेहींदा आहिनि त बुद्धि लॻी रहंदी आहे कि असांखे साक्षात्कार थिए। भक्ति मार्ग में माण्हू सोचंदा आहिनि असांखे साक्षात्कार थिए। उहा आश लॻाए करे वेहींदा आहिनि। हिक जी लग्न में लवलीन थी वेंदा आहिनि। तॾहिं साक्षात्कार थींदो आहे। उनखे चइबो आहे नौदा भक्ति। उनखे छा चइबो आहे? नौदा भक्ति। उहा भक्ति ईअं आहे जीअं आशिक माशूक खाईंदे पीअंदे बुद्धि में यादि रहंदी आहे। जो आशिक माशूक आहिनि उते खाईंदे पीअंदे बुद्धि में हुन माशूक जी यादि रहंदी आहे। उन में विकार जी ॻाल्हि न हूंदी आहे। शरीर सां प्यार थी वेंदो है न। बसि हुनजी शिकिल ॾिसंदा रहो ईअं थींदो आहे। हिक ॿ खे ॾिसण बग़ैर रही न सघंदा आहिनि। हाणे तव्हां ॿारनि खे बाबा सम्झायो आहे मूंखे यादि करण सां तव्हांजा विक्रम विनाश थींदा। कीअं तव्हां 84 जन्म वरिता आहिनि। बीज खे यादि करण सां सॼो झाड़ यादि अची वेंदो है न। बीज खे यादि करण सां सॼो झाड़ यादि अची वेंदो कि कीअं हिन झाड़ जी वृद्धि थींदी आहे। इहे वैराइटी धर्मनि जो झाड़ आहे। इहे सिर्फ़ु तव्हांजी बुद्धि में आहे कि भारत गोल्डन एज हुयो हाणे आयरन एज में आहे। इहे अंग्रेजी अक्षर सुठा आहिनि। इन्हनि जो अर्थ सुठो कढणो आहे निकिरंदो आहे। कहिड़ो कि भारत गोल्डन एज में हुयो हाणे आयरन एज में आहे। आत्मा सचो सोनो हूंदी आहे पोइ हुन में खाद पइजी वेंदी आहे। हाणे बिल्कुलु कूड़ी थी वई आहे। इनखे चइबो आहे आयरन एज। आत्मा आयरन एज थियण सां जेवर बि अहिड़ो थी वियो आहे। हाणे बाप चईंदा आहिनि मां पतित पावन आहियां। मामेकम यादि करो तव्हां मूंखे सॾु कंदा आहियो ही पतित पावन अचो। मां कल्प अची करे तव्हांखे युक्ति बदिलाईंदो आहे। मन मना भव मथ्या जी भव अर्थात स्वर्ग जा मालिक ठहो। मन मना भव मथ्या जी भव अर्थात स्वर्ग जा मालिक ठहो। बाबा चईंदा आहिनि। कोई चईंदा आहिनि असांखे योग में ॾाढो मज़ो ईंदो आहे। ज्ञान में एतिरो मज़ो न ईंदो। बसि योग करे करे इहा भाॻियां भॼियां योग ई सुठो लॻंदो आहे। चईंदा आहिनि असांखे त शांती खपे। अच्छा बाप खे त
काथे बि वेही यादि करो। यादि कंदे कंदे तव्हां शांतीधाम में हली वेंदा। इन में योग सिखलाइण जी त ॻाल्हि न आहे, बाप खे यादि करिणो आहे। अहिड़ा ॾाढा आहिनि जो सेंटर ते वञी करे अधु पोणो घंटो वेहींदा आहिनि, चईंदा आहिनि असांखे त निष्ठा करायो, या चईंदा बाबा प्रोग्राम ॾिनई त निष्ठा जो आहे, त चईंदा बाबा प्रोग्राम ॾिनो आहे न निष्ठा जो। हिते बाबा चईंदा आहिनि हलंदे फिरदे यादि में रहो, न सां त विहणु सुठो। बाबा मना न कंदा आहिनि भल सॼी राति वियो, परंतु अहिड़ी आदत थोरी विझणी आहे कि बसि राति जो ई यादि करिणो। आदत ये विझणी आहे कि असांखे कमु कंदे हुए बाप खे यादि करिणो आहे। इन में ॾाढी महिनत आहे, बुद्धि घड़ी घड़ी ॿियो तरफ़ भॼी वेंदी। भक्ति मार्ग में बुद्धि भॼी वेंदी आहे न, है न, भक्ति मार्ग में बुद्धि भॼी वेंदी आहे हेॾे होॾे। बाबा चईंदा आहिनि पोइ पंहिंजे खे चुटकी काटंदा आहिनि। सचा भक्त जो हूंदा उन्हनि जी ॻाल्हि कंदा आहिनि बाबा, जो हिते बि पाण सां गॾु अहिड़ी ॻाल्हि करणी खपे। बाबा त छा, बाबा खे छो न यादि कयो? यादि न कंदव त विश्व जा मालिक कीअं ठहींदव? आशिक माशुक त नाम रूप में फसी रहंदा आहिनि। हिते त तव्हां पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। असां आत्माऊं हिन शरीर सां अलॻि आहियूं। शरीर में अचण सां कर्म करिणो हूंदो आहे। ॾाढा अहिड़ा बि आहिनि जो चईंदा आहिनि असांखे दीदार थिए, असां दीदार करूं। हाणे दीदार छा कंदा? उहो त बिंदी आहे। अच्छा, कोई चईंदा आहिनि श्री कृष्ण जो दीदार करे। श्री कृष्ण जो त चित्र बि आहे न, जो जड़ आहे सो पोइ चैतन्य में ॾिसंदा। हिन सां फ़ाइदो छा थियो? साक्षात्कार सां थोरी फ़ाइदो थींदो। त बाप खे यादि करो त आत्मा पवित्र थिए। नारायण जो साक्षात्कार थियण सां नारायण थोरी ठही वेंदा। तव्हां ॼाणंदा आहियो असांजी एम ऑब्जेक्ट आहे लक्ष्मी नारायण ठहिण जी, परंतु पढ़ण बग़ैर थोरी ठहींदासीं। पढ़ी करे होशियारु ठहो, प्रजापति ठाहियो, तॾहिं लक्ष्मी नारायण ठहींदासीं। है न, हिते पढ़ाई जो सोर्स ऑफ इनकम आहे न, त ये पढ़ाई पढ़ण सां ई त असांजी इनकम जमा थींदी न। महिनत आहे, पास विद ऑनर्स थियणो आहे त धर्मराज जी सज़ा न मिले। इहे मुरबी ॿार बि साथ आहे। इहे बि चईंदा आहिनि तव्हां सिखी सघंदा आहियो। बाबा जे मथां त केतिरो बोझ आहे, सॼो ॾींहुं केतिरा ख़्यालात करणा पवंदा आहिनि। असां एतिरो यादि न करे सघंदा आहियूं। भोजन ते थोरी यादि रहंदी आहे, पोइ भुलिजी वेंदा आहियूं। सम्झंदा आहियूं बाबा ऐं ॿई सैर कंदा आहियूं। सैर कंदे कंदे बाबा भुलिजी वेंदो आहे। खिसकणी वस्तू आहे न, घड़ी घड़ी यादि खिसकी वेंदी आहे। इन में ॾाढी महिनत आहे। यादि सां ई आत्मा पवित्र थियणी आहे। ॾाढनि खे पढ़ाईंदव त उच पद पाईंदव। जो सुठो सम्झंदा आहिनि उहे सुठो पद पाईंदा। प्रदर्शनी में केतिरी प्रजा ठहींदी आहे। तव्हां हिकु हिकु लखनि जी सेवा कंदा आहियो, पोइ पंहिंजी बि अवस्था अहिड़ी हुजणी खपे, है न। प्रदर्शनी में केतिरी प्रजा ठहींदी आहे। तव्हां हिकु हिकु लखनि जी सेवा कंदा आहियो, पोइ पंहिंजी बि अवस्था अहिड़ी खपे। त बाबा चवंदा आहिनि कर्मातीत अवस्था थी वञे पोइ त शरीर ई न रहंदो, है न। कर्मातीत अवस्था थी वञे पोइ त शरीर ई न रहंदो। अॻियां हली था सम्झंदव हाणे लड़ाई ज़ोर सां लॻंदी, पोइ ढेर तव्हां वटि ईंदा रहंदा।
महिमा तव्हांजी थींदी वेंदी। अंत में सन्यासी बि ईंदा, बाप खे यादि करणु लॻी वेंदा। उन्हनि जो पाठ या मुक्ति धाम में वञण जो, त हिन करे उहे अंत में ई ईंदा श्री, न त उहे हेॾा ॾींहं छा करनि। उहे पंहिंजे तप में पंहिंजे माण्हुनि खे फॉलोअर्स जी मदद कंदा रहंदा आहिनि। अंत में उहो बि ईंदा। नॉलेज त वठंदा न, तव्हांजो मैसेज सभी आत्माउनि ताईं पहुचाइणो आहे तव्हांखे। अख़बार द्वारा ॾाढा ॿुधंदा, केतिरा गांव आहिनि, सभिनि खे पैगाम ॾियणो। कीअं ॾियणो आहे? अॼुकल्ह मीडिया, वैसे ई माण्हू मीडिया ॾाढो ॾिसंदा आहिनि, त मीडिया द्वारा बि ॾाढो मैसेज पहुचंदो है न। त केतिरा गांव आहिनि, सभिनि खे पैगाम ॾियणो आहे। मैसेंजर पैगंबर तव्हां ई आहियो, पतित खां पावन ठाहिण वारा आहियो, ॿियो कोई आहे न सिवाय बाप जी। हीअं न कि धर्म स्थापक कंहिंखे पावन ठाहींदा आहिनि, उन्हनि जो धर्म त वृद्धि खे पाइणो है न। उहो त उन्हनि जे अचण खां पोइ उन्हनि जे धर्मनि में त ॾाढा सारा माण्हू ईंदा आहिनि, उहे कंहिंखे पावन थोरी ठाहींदा आहिनि। उहो वापसि वञण जो रास्तो कीअं ॿुधाईंदा। सर्व जो सदगति दाता हिकु ई आहे, त उहा मतिलबु कि छो जी उन्हनि जी त वृद्धि थींदी आहे न। अगरि उहा वैसे बि उहे त कलयुग में ई ईंदा आहिनि, अगरि उहे चवनि कि पावन ठहो त पोइ उन्हनि जे धर्मनि जी वृद्धि कीअं थी। त बाबा चवंदा आहिनि कि मां ही अची करे पावन ठाहिण जो रूल ठाहींदो आहे। बाबा खे हाणे एडॉप्टेड ॿार करे, बाबा कोई ॿार पैदा करे ब्राह्मण थोरी ठाहींदा आहिनि, बाबा त एडॉप्ट कंदा आहिनि। उन्हनि खे त पंहिंजे धर्म जी वृद्धि करणी आहे, त उहे त पंहिंजे फॉलोअर्स खे पावन ठहिण जी नॉलेज ॾेई ई न सघंदा आहिनि, है न। हा, उहो वापसि वञण जो रास्तो कीअं ॿुधाईंदा। सर्व जो सदगति दाता त हिकु ई आहे, तव्हां ॿारनि खे हाणे पवित्र ज़रूरु ठहिणो आहे। ॾाढा आहिनि जो पवित्र न रहंदा आहिनि, काम शत्रु आहे। सुठा सुठा ॿार बि किरी पवंदा आहिनि। कुदृष्टि भी काम जो अंश आहे, किथे बुरी दृष्टि रखणु इहा बि काम जो अंश आहे, है न। त असांखे किथे बुरी दृष्टि बि न रखणी आहे। इहो वॾो शैतान आहे, मतिलबु इहा ॾाढी ख़ूबसूरत आहे, ईअं आहे उहा आहे, उन सां अट्रैक्ट थी वञूं, बसि उनखे ॾिसंदा रहूं। बाप चवंदा आहिनि हिन ते जीत पायो त जगत जी ठही वेंदा, है न। हिननि ते जीत पायो त जगत जी ठही वेंदा। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, कमु काज कंदे यादि में रहण जी आदत विझो। बाप सां गॾु वञण व पावन नई दुनिया जो मालिक ठहिण लाइ पवित्र ज़रूरु ठहिणो आहे। बाप सां गॾु वञण व पावन नई दुनिया जो मालिक ठहिण लाइ पवित्र ज़रूरु ठहो। ॿियो आहे उच्च पद पाइण लाइ ॾाॾनि जी सेवा करणी आहे। उच्च पद पाइण लाइ ॾाॾनि जी सेवा करो। ॾाॾनि खे पढ़ाइणो आहे। मैसेंजर ठही इहे मैसेज सभिनि ताईं पहुचाइणो। वरदाना, स्नेह जी गोद में आंतरिक सुख व सर्व शक्तियुनि जो अनुभव करण वारा यथार्थ पुरुषार्थी ठहो। जो यथार्थ पुरुषार्थी आहिनि वो कॾहिं महिनत व थकावट जो अनुभव न कंदा आहिनि, सदा मोहब्बत में मस्त रहंदा आहिनि। वो संकल्प सां बि सरेंडर थियण जे कारण अनुभव कंदा आहिनि
कि सखे बाप दादा हलाइनि था। महिनत जी पाऊं सन लेकिन स्नेह जी गोदी में असां हलूं था। स्नेह जी गोदी में असां हलूं था। बाबा चईंदा आहिनि कहिड़ा उहे जेका ॿार यथार्थ पुरुषार्थी हूंदा आहिनि। महिनत जी पाऊं सां न लेकिन स्नेह जी गोदी में हलूं था। स्नेह जी गोदी में सर्व प्राप्तियुनि जी अनुभूति थियण जे कारण उहे हलंदा न आहिनि लेकिन सदा ख़ुशी में अतीन्द्रिय सुख में सर्व प्राप्तियुनि जे अनुभव में उड़ंदा रहंदा आहिनि, है न। छो जी उहा स्नेह जी गोदी में सर्व प्राप्तियुनि जी अनुभूति थींदी रहंदी आहे उन्हनि खे। त हुन जे कारण उहे हलंदा न आहिनि लेकिन सदा ख़ुशी में आंतरिक सुख सर्व शक्तियों जे अनुभव में उड़ंदा रहंदा आहिनि, है न। त असांखे छा करिणो आहे, सिर्फ़ु बाबा सां सचो स्नेह रखो। स्नेह मतिलबु इहे न पढ़ाई न करणी आहे, बसि बाबा खे यादि ई कंदा वञो। पढ़ाई बि करणी आहे, स्नेह बि रखिणो आहे। स्लोगन आहे निश्चय रूपी फाउंडेशन पक्को आहे त श्रेष्ठ जीवन जो अनुभव स्वतः थी वेंदो आहे। निश्चय रूपी फाउंडेशन अगरि असांखे बाबा ते निश्चय आहे त श्रेष्ठ जीवन जो अनुभव स्वतः थींदो। अव्यक्त इशारा एकांत प्रिय ठहो, एकता और एकाग्रता जो खे अपनायो। अनेकता में एकता त प्रैक्टिकल में अनेक देश, अनेक भाषाएं, अनेक रूप रंग, लेकिन अनेकता में भी सभिनि जे दिल में एकता है न। अनेकता में एकता त प्रैक्टिकल में अनेक देश, अनेक भाषाएं, अनेक रूप रंग, लेकिन अनेकता में भी सभिनि जे दिल में एकता आहे न। छो जो दिल में हिकु बाप आहे, हिकु श्रीमत ते हलण वारा आहियो न। अनेक भाषाऊं में हूंदे हुए भी मन जा गीत, मन जी भाषा हिकु ई आहे। भले मुख जी भाषा अलॻि अलॻि आहे, लेकिन मन जा गीत, मन जी भाषा हिकु ई आहे। मन जा गीत, मन जी भाषा हिकु ई आहे, भले मुख जी भाषा अलॻि अलॻि आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।